नाज़रीन, काजी अहमद में कदीमी कब्रिस्तान हाजी फाजिल शाह जे जनाज़े गाह ते कब्ज़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरिन एहतजाजी रैली कढी धरणो हयो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम हैदर उन्नड़। जी तो नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां काज़ी अहमद जे सियासी समाजी अॻवाननि तरफ़ां हिकु शहीद फाज़िल शाह जे कब्रिस्तान जे जनाज़गाह जे कब्ज़े के ख़िलाफ़ मुबैना कब्ज़े के ख़िलाफ़ जो 4 ॾींहंनि खां लांगमार्च नावल में निकितो अॼु काज़ी अहमद पहुतो आहे, जंहिंजी अॻवानी जानमोहम्मद कलियार वहीद लाशारी वहीद चांड जो कुर्बान लाशारी करे रहिया आहिनि। अचो त हिन अॻवान खां पुछूं त हिन जो वधीक छा चवणु आहे। साईं, असांजो अॼु चौथे ॾींहं जो पैदल लॉन्ग मार्च हेड क्वार्टर तालका काज़ियुनि में पहुची चुको आहे। जेका असांजी टारगेट पॉइंट हुई, असां चीफ जस्टिस हाई कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, पीएम सिंध खां अपील था कयूं त काज़ी अहमद शहर कलोड़नि जे दौर खां वठी जंहिंखे सरकारी ज़मीन 283 जे भरिसां सरकारी जनाज़गाह हुई, जंहिं ते पठान पहिरीं लोड़ा हया हाणे कब्ज़ा करे घर ॾेई छॾिया आहिनि त ग़रीबनि जूं मैयतूं जेके आहिनि उहे रोडनि रस्तनि ते नालनि ते बेख़बरियूं करे पढ़ाई थी वञनि। असांजो मुतालबो आहे सरकारी जनाज़गाह ख़ाली करे माण्हुनि जी मरण खां पोइ जेका आख़िरी रस्म आहे जनाज़े वारी उहा बाइज़त पढ़ण जो असांखे मौक़ो ॾिनो वञे। काज़ी अहमद में जेका जनाज़गाह ॾिनल आहे उन्हनि ते पठाणनि जो कब्ज़ो आहे। असां इहो डीसी काज़ी अहमद खां एसी नवाब शाह खां इहो मुतालबो था कयूं त फिल फॉर इन ते एक्शन खणे ऐं असांजूं ॻाल्हियूं ॿुधी वञनि। ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको इशू आहे उहो जनाज़गाह जो इशू आहे जंहिं ते पठाण जो कब्ज़ो आहे। असां चाहियूं था त इंतिज़ामिया फौरी तौर ते कब्ज़ो ख़ाली कराए। सिंध जे अंदरि जेके बि धारिया आहिनि उहे गैर क़ानूनी आहिनि ऐं गैर क़ानूनी तौर ते सिंध जी ज़मीननि ते, सिंध जे कारोबार ते, सिंध जे धंधनि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। भले उहे पठान हुजनि, पंजाबी हुजनि, केर बि हुजनि, जेके बि सिंध जी धरती ते कब्ज़ो कंदा असां उन जे ख़िलाफ़ आवाज़ उठाईंदासीं, इन खां पंहिंजो हक़ वठी वठंदासीं। जनाज़गाह ते शुरू में कब्ज़ो थियो, मूं जो चाचो कामिर गुलाम हैदर जो कयो, जंहिं हिननि जे लाइ तहरीक हलाई। अॼु खां 18 साल पहिरीं 20 साल हिननि साईं हाजी अमीर शाह साम्हूं लिखी ईंदो त असां जनाज़गाह ॿियो ॾींदासीं हिन एवज़ में, महिरबानी करे ॾियनि, न त ॿी सूरत में असां पाण साण जो ऐलान था कयूं। ईद एॾी बि बुख हड़ताल कंदासीं, हितां नवाब शाह डीसी ऑफिस जे साम्हूं वञी पाण सां ॾींदासीं। मार्च अॼु चौथो ॾींहुं आहे जेको काज़ी अहमद पहुतो आहे नवाब वली महमद खां हक़ मदीना जलामसी टिमोर अॼु काज़ी अहमद पहुतो आहे। हिन जो मेन मक़सदु आहे काज़ी अहमद जे कब्रिस्तान फाज़िल शाह जो जनाज़गाह जेको कलोड़नि जे दौर खां असांखे ॾिनो वियो हुयो, उन ते पठान क़ाबिज़ आहिनि। उन्हनि पठाननि खे कब्ज़े ख़ाली करण लाइ असां ही लॉन्ग मार्च शुरू कयो। एसी डीसी सभिनी खे ऐं मूंखे दुख थो थिए हितां जे आला अमलदारनि ऐं हितां जे नुमाइंदनि MNA MPA ज़िला चेयरमैन जंहिंजी अञा मथे में जूं न चुरी आहे। बिराए महिरबानी असांजो मुतालबो आहे हिननि खां त ही जनाज़गाह असांखे ख़ाली कराए ॾिनो वञे ऐं काज़ी अहमद जे शहरनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। तव्हां मुख़्तलिफ़ अॻवान मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि जा इहे व्यूज़ ॿुधायो। कैमरामैन राशिद सां गॾु गुलाम हैदर उन्नड़, मेरठ टीवी, काज़ी अहमद।